अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार आऊं आहियां मां सां गॾु नाजिया मीर। नाज़रीन, वफ़ाक़ ऐं सूबनि विच में इख़्तियारनि जी विर्छ समेत मालियाती मामला सदाईं लटकंदा रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में न रुगो विछोटियूं वफ़ाक़ ऐं सूबनि विच में पैदा थींदियूं रहियूं आहिनि, पर शिकायतूं पिणु वधंदियूं रहियूं आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे, ख़ासि करे सिंध खे इहा शिकायत रही आहे त पहिरें ॾींहं खां मर्कज़ अरिड़हीं तरमीम खे दिलि सां क़बूल नाहे कयो ऐं उन हवाले सां मुसलसल मर्कज़ में वेठल जेको हिकिड़ो माइंड सेट आहे, उन माइंड सेट जे तहत इहा कोशिशि थींदी रहे थी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, त कंहिं तरीक़े सां अरिड़हीं तरमीम तहत जेके इख़्तियार सूबनि खे मुंतक़िल थिया आहिनि उन्हनि इख़्तियारनि ते ज़रब लॻाइजे। हाणे नाज़रीन, जेका सूरत हाल आहे, इन सूरत हाल में काफ़ी वक़्त खां जेके नंढा सूबा आहिनि उहे नए NFC अवॉर्ड लाइ बि वाझाईंदा रहनि था, पर उन हवाले सां तारीख़ूं बि साम्हूं ईंदियूं रहनि थियूं, ऐलान बि थियनि था, पर उन हवाले सां अञा ताईं का हतमी शक्ल असांखे साम्हूं न पई अचे। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुतालबो कयो वफ़ाक़ खां त नओं NFC अवॉर्ड जारी कयो वञे। गॾोगॾु हुननि इहा बि ॻाल्हि कई त वफ़ाक़ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं न पियो करे, सूबनि खे पंहिंजा हक़ ॾियण वारी जेका वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे उनखे पूरो न पियो कयो वञे ऐं वफ़ाक़ जेके टारगेट्स न पिया पूरा थियनि, FBR जो उन्हनि हवालो ॾींदे चयो त जेके टारगेट्स न पिया पूरा थियनि उनजी नाकामी जो जेको बार आहे उहो सूबनि मथां न विधो वञे ऐं नओं NFC अवॉर्ड जारी कयो वञे। मूंखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान रज़ा रब्बानी साहब NFC खे वठी करे कुझु ख़दशनि जो इज़हार कयो, अरिड़हीं तरमीम जे हवाले सां बि उन्हनि ज़िक्र कयो हो त न रुगो अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ु साज़िश थिए पई, पर जेको नओं NFC अवॉर्ड जो जेको फार्मूला आहे उन में जेका ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त हुन में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सूबनि जे हिसे ऐं ख़ासि करे असांजो जीअं फोकस अॼोके प्रोग्राम में सिंध ते बि हूंदो त सिंध खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो या सिंध खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो, उन हवाले सां उन्हनि पंहिंजे ख़दशनि जो बि इज़हार कयो त सूबनि जे हिसनि में कटौतीअ जो जेको आहे उनजी तयारी बि थिए पई। त उन हवाले सां वधीक गुफ़्तगू कंदासीं। नए NFC अवॉर्ड जे हवाले सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर बि जॾहिं इकनॉमिक सर्वे पेश कयो पिए त उन वक़्तु उन्हनि इहा ॻाल्हि कई त हलंदड़ महीने यानी ऑगस्ट में NFC जो इजलास थींदो, पोइ उन में समूरा मामरनि ते ॾिठो वेंदो ऐं आबादी जे ओॼाण जेको मेन ओॼाण हुजे थो NFC जे हवाले सां मालियाती अवॉर्ड में, उनखे ख़तमु करणु या उनखे उन हवाले सां बि कुझु गौर थी रहियो आहे। त उन ई हवाले सां नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। नसीर मेमून साहब आहिनि, सीनियर तर्जा निगार आहिनि, एनालिस्ट आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं उनखां सवाइ एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्जा निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि, उहे पिणु हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी, मां सभिनी खे भली कार ऐं गुफ़्तगू में हिसो वरितो। ऐं ज़मीर साहब, अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि नसीर साहब ऐं एजाज़ साहब जी इजाज़त सां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां गुज़िरियल ॾींहुं इहो मुतालबो बि साम्हूं आयो, उन खां अॻु मूं ज़िक्र कयो इंट्रो में, रज़ा रब्बानी साहब बि 2 हफ़्ता अॻु पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो। पीपल्स पार्टी कीअं पई ॾिसे? पीपल्स पार्टी सम्झे पई छा कटौती थियण वञे पई, जेको नओं NFC अवॉर्ड जो फार्मूलो हूंदो ऐं अरिड़हीं तरमीम जे हवाले सां बि का साज़िश थिए पई, छा चवंदो तव्हां? अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जो जेको आहे सो तफ़सीली बयानु छपियो आहे ऐं उहो क्लियर आहे त उन मुतालबो कयो आहे त जेको 7th NFC अवॉर्ड हो उहो 2009 में आयो हो ऐं 2010 में 18th अमेंडमेंट थी आहे। उनखां पोइ जेको आहे सो डेवल्यूशन जो प्रोसेस जेको आहे शुरू थियो आहे, उन जे करे हाणे जेको आहे उन जे रोशनीअ में नओं NFC अवॉर्ड ॾिनो वञे। उनजो मक़सदु इहो आहे त फेडरल गवर्नमेंट जा डेवल्यूशन खां पोइ ख़र्चा घटिया आहिनि ऐं उनजे करे सूबनि खे वधीक रिसोर्सिस ॾिना वञनि ऐं इहो मौक़ुफ़ आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो। का बि कटौती कोन थींदी, अञा जेको आहे सूबनि जो हिसो विधणु घुरिजे, छो त हींअर जेको पाकिस्तान जो आहे 14,000 जेको टारगेट आहे, 14,000 बिलियन जो टैक्स रेवेन्यू आहे, उन मां ई डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे। उनखां सवाइ 5,000 जेको आहे सो नॉन टैक्स रेवेन्यू आहे फेडरल गवर्नमेंट वटि। टोटल 19,000 अरब जो जेको आहे सो टैक्स ऐं नॉन टैक्स रेवेन्यू आहे। उन मां सूबनि खे मिलनि था जेको आहे सो टैक्स रेवेन्यू मां 8,000 अरब, उन मां बि 1,400 बिलियन जेको आहे उनखे चवनि था त तव्हां सरप्लस कयो, माना इन इफेक्ट 6,500 आउट ऑफ 19,000 फेडरल रेवेन्यू। त इहो वञी लॻभॻि 30% थिए थो टोटल जेको आहे फेडरल टैक्स ऐं नॉन टैक्स रेवेन्यू। हालांकि नॉन टैक्स रेवेन्यू जंहिंखे चवनि था उहो एक्चुअली जेको पेट्रोलियम ड्यूटी आहे उहा सेल्स टैक्स आहे, उनखे जेको आहे डिविजिबल पूल में अचणु घुरिजे, पर उहा नथी अचे।
इन जे करे हींअर जेके सूबनि वटि जेको रेवेन्यू आहे उहो पाकिस्तान जे रेवेन्यू जो 30% आहे, फेडरल गवर्नमेंट वटि 70% आहे। इहो जॾहिं 70% सूबनि वटि थींदो, 30% मर्कज़ वटि थींदो, तॾहिं जेको आहे सो तव्हांजी फेडरेशन सही नमूने सां हलंदी। उन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो थी चाहे त जेको 7th NFC अवार्ड थियो हो उहो 18th अमेंडमेंट खां पहिरियों थियो, ऐं हींअर 18th अमेंडमेंट में जेके बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ सूबनि खे मिलियूं आहिनि उन जी रोशनी सां उन्हनि जो हिसो वधायो वञे, ऐं फेडरल गवर्नमेंट में जेको 7000 बिलियन जी जेका बजट आहे उहा डिफेंस ऐं डेट सर्विसिंग खां सवाइ उहा तमामु घणी आहे, उनखे जेको आहे 2000 अरब ताईं आंदो वञे मुंहिंजे ख़्याल में, तॾहिं पाकिस्तान जी फेडरेशन हली सघंदी। इन जे करे सूबनि जे हिसे में वॾो वाधारो थियणु घुरिजे, छो त इहो अनबैलेंस्ड आहे त 70% जेको आहे रेवेन्यू फेडरल गवर्नमेंट रखे ऐं 30% सूबनि वटि हुजे। सूबनि जूं ज़िम्मेवारियूं फेडरल गवर्नमेंट खां घणियूं आहिनि, छो त हेल्थ, एजुकेशन, लॉ एंड ऑर्डर, इरिगेशन, इंडस्ट्रीज सभु जेको आहे सो लोकल गवर्नमेंट सभु सूबनि वटि आहिनि। फेडरल गवर्नमेंट वटि सपोर्टिव डिपार्टमेंट्स आहिनि, उनखे उहो कमु करणु घुरिजे, छो त सूबा पाकिस्तान खां ॿाहिरि न आहिनि। सूबा ऐं इस्लामाबाद जेका टेरिटरी आहे उहा ई डेफिनेशन आहे पाकिस्तान जी आर्टिकल 1 में। उनजे करे फेडरल गवर्नमेंट इज़ अ सपोर्टिव गवर्नमेंट, उहा पंहिंजा फंक्शन उनखे हिकिड़ी डिफेंस बजट मिले थी, उनखां पोइ 3 डिफेंस बजट्स जेको आहे फेडरल ब्यूरोक्रेसी छो थी रखे, छो त उन्हनि जूं एतिरियूं ज़िम्मेवारियूं न आहिनि। उनजे करे इहो मुतालबो कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी त 18th अमेंडमेंट खां पोइ NFC न आयो आहे, उनजे करे हीअ अचणु घुरिजे। ठीकु ज़मीर साहिबु, मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जीअं मां चयो त सूबनि वटि वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि, ऐं 18 अमेंडमेंट खां जेको NFC आयो उहो उन खां पहिरियां ऐलानियल हो, ऐं हाणे ज़ाहिर आहे सिलसिलो मामला डिफरेंट आहिनि, त उन हिसाब सां नसीर साहिबु अवां वटि ईंदसि जेका ॻाल्हि ज़मीर साहिबु कई त सूबनि जे हिसे में हिकिड़ो वॾो वाधारो थियण जी ज़रूरत आहे हिन वक़्तु, पर हिन वक़्तु जेको असीं सूरतहाल ॾिसूं था न रुॻो हींअर पर उनखां अॻु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो तासिर ॾियण जी भरपूर कोशिशि थींदी रहंदी आहे, उनजे सपोर्ट में आर्ग्यूमेंट्स बि ॾिना वेंदा आहिनि त हिकिड़ो वॾो हिसो, हिकिड़ो वॾो चंक हिन मालियाती अवार्ड जो वञे थो सूबनि ॾांहुं। जेको करंट फार्मूला जो ज़िक्र थींदो आहे त रुॻो 42% वफ़ाक़ वटि वञे थो ऐं 57% वञे थो सूबनि वटि। इन जे करे जेका हीअ विर्छ आहे, जेको हीअ फार्मूलो आहे उहो जस्टिफाइड कोन्हे ऐं उनखे रिव्यू करण जी ज़रूरत आहे त हिन में सूबनि जो हिसो वधिबो कीअं आहे। हीअ त ऑलरेडी जेको हिसो मौजूदु आहे उनखे घटाइण जी बि कोशिशूं थियनि पियूं। फेडरल ब्यूरोक्रेसी जेका पंजाब जी पॉलिटिकल लीडरशिप आहे उनखे पहिरें ॾींहं खां वठी तकलीफ़ आहे 18 तरमीम ऐं NFC में सूबनि जो शेयर वधण खां। 18 तरमीम इनडायरेक्टली उहा रिवर्स कई वई आहे। केतिरा ई खाता जेके सूबनि खे 18 खाता या 17 हुया उन्हनि जे पैरेलल हाणे उते वज़ारतूं हलनि पियूं थियूं, काबीना में उहे मीटिंगूं थियनि थियूं, काबीना उन्हनि जा काबीना में रिप्रेज़ेंटेशन आहे, उन्हनि जूं बजेटूं उन्हनि जा ख़र्च आहिनि, उहे सभु जा सभु जीअं जो तीअं हलनि पिया। वरी SIFC ठाहे जेको रहियासीं आहे सूबनि जा खाता उहे बि खणी आहे हाणे सॼी तरह मर्कज़ में, ऐं हिन में पीपल्स पार्टी शामिल आहे। बाय द वे SIFC खे कॾहिं बि हुन रिज़ेंट कोन कयो, उन में IT बि उते, ज़राअत बि उते, इहे सभु मामला बि हाणे सॼी तरह SIFC जे थ्रू हाणे मथे हलंदा, मिनरल्स बि उते। ॿियो पासो असां अचूं था हिन शइ ते, वफ़ाक़ चए थो असांजा पैसा थोरनि, भला 57% जो सूबनि जो घणो आहे त अचो त टेब्यूलेट कयूं त बिज़नेस हले किथे थो, मुल्क केरु थो हलाए, मुल्क सूबा था हलाइनि, मुल्क इस्लामाबाद थी हलाए, इस्लामाबाद अटे ते चटी आहे। तंहिंजे करे जेकर सूबनि में तव्हां खाता ॾिना हुआ त तव्हां डिवाल करियो, बंदि कयो पंहिंजा 17 खाता, हिकिड़ी मस्करी मचायो वेठा आहिनि, पूरे जा पूरा खाता ऑपरेशनल आहिनि हिते। उनखां पोइ तव्हांजूं जेके वफ़ाक़ जे अंदरि हलंदड़ उनखे चइबो आहे स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस, उहे हिन साल 700 अरब रुपयनि जो उन्हनि लॉस कयो आहे, हर साल 500 साढा 500 अरब रुपयनि जो लॉस कनि था। उन्हनि जी गवर्नेंस ठीकु नथी थिए, उते सूबनि जी नुमाइंदगी बि कान्हे। तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां 200 जे लॻभॻि स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस आहिनि, सिंध बलोचिस्तान जा घणा माण्हू उन्हनि जे बोर्ड ते आहिनि, सिंध बलोचिस्तान जा घणा माण्हू उन जा चीफ एग्ज़ेक्टिव्स आहिनि ऐं सीनियर उहिदनि ते विहारिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत। मां त ज़मीर साहिब खे गुज़ारिश कंदुसि या डेटा घुरे सेनेट में, पीपल्स पार्टी इहो त करे, लेखो चोखो त करे ॾिए सिंध खे। ठीकु आहे, हींअर जेकर हुकूमत में आहे त हुकूमत में, पर जे चवंदा हुकूमत में न आहे त इहा डेटा वठी आवाम ॾाढो पधिरो त कनि त तव्हां इहे 700 अरब रुपयनि जो लॉस केरु थो करे। मां चवंदो 75 साल 78 साल मुल्क खे थी आहे, जेतिरो बि तव्हां डेप्ट खयो, जंहिंजी तव्हां वॾे में चटीअ जो कर्ज़ लाइण जी भरियो था, उन्हनि जी ऑडिट करायो त किथे ख़र्च थियो आहे, उहो कड़नि सूबनि में थियो आहे, उनजो बेनिफिशियरी केरु आहे ऐं उनजी चटी चारई सूबा था भरनि। तव्हां मोटरवेज़ किथे ठाहींदा आहियो, तव्हां वफ़ाक़ जी बजेट मां सॼी डेवलपमेंट किथे कराईंदा आहियो, पोइ उनजो बि हिसाब किताब थिए। ॿी ॻाल्हि इहा
टी अलाए चौथी, पर बहरहाल एनएफसी जेको 57% शेयर जी ॻाल्हि कई, उहो बि इनडायरेक्टली रिवर्स थियो आहे। ऐं मां वरी चवां थो, हुन में पीपुल्स पार्टी जी ख़ामोश रज़ामंदी आहे। 1500 अरब रुपए जो पेट्रोलियम लेवी आहे हिन साल जो प्रोजेक्ट है। जीएसटी ज़ीरो कयो, जीएसटी हुजे हा ते 1500 अरब रुपया अचनि हा डिविज़िबल पूल में। ही त अणसिधी तरह रिवर्स त करे चुका। आख़िर पुठियां एनएफसी ऐं हिन एफसी में केतिरो डिफरेंस आहे? तव्हां हुनजी प्रोपोर्शन चेंज करे 1500 अरब ई खणो आहे न, घणा खणो आहे? 1500 अरब रुपए जो पेट्रोलियम लेवी हिन साल हिन लॻायो, टोटल जेको वॉल्यूम एस्टिमेटेड आहे, उन में सूबनि खे रुपयो बि न मिलंदो। इहो बाईपास रोड हिननि ठाहियो एनएफसी जो। ऐं ज़मीर साहिब कॉन्स्टिट्यूशन जो ॼाणू आहे, हिन शइ खे सम्झी सघनि था। पीपुल्स पार्टीअ को बि एहतिजाज न कयो हिन ते। इहे पैसा सूबनि ॾे अचणा। मुंहिंजो ख़्यालु आहे पीपुल्स पार्टी पोइ हर शइ ते लाइन चिटी करे, पोइ जॾहिं हिन क़िस्म जूं लेवीज़ लॻनि थियूं त उथी बि चए त असांखे न आहिनि एग्रीड, उथी बि पीपुल्स पार्टी सुवाल करे त 200 जेके स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस आहिनि, हिन जे असांखे बोर्ड ऐं एग्जीक्यूटिव जी लिस्ट ॾियो त तव्हां कड़नि सूबनि मां रखिया आहिनि। पीपुल्स पार्टी चवे त 78 सालनि जे कर्ज़नि जी ऑडिट करायो त तव्हां कड़नि सूबनि खे केतिरा ॾिना आहिनि। पीपुल्स पार्टी जी लीडरशिप उहे मुतालबा न करे जेके असां तव्हां प्रोग्रामनि में कंदा। ऐं सुठी ॻाल्हि आहे, थियणु घुरिजे एनएफसी, हिन ते भला कंहिंखे एतिराज़ हूंदो, पर मां चवां थो हीअ असुल क्वेश्चन्स रेज़ थियणु घुरिजनि। पीपुल्स पार्टीअ जो रोल हींअर असां थोरो हुन खां एडवांस ॾिसणु घुरूं था। सिंध में उहो पैसा जन हाणे सूबनि में अचनि था, पोइ छा थो थिए, उहो वरी अलॻि कहाणी आहे, उन ते पोइ अलॻि ॻाल्हाए सघूं। ठीकु नसीर साहब जी, अवां ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे जेके बुनियादी क्वेश्चन्स आहिनि, जेके अहम आहिनि, उहे सवाल उथणु घुरिजनि। ज़मीर साहब कुझु रिस्पॉन्ड कंदो हिन जे जवाब में? मुंहिंजे ख्याल में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे सो एनएफसी ते बि वाज़े आहे, अरिड़हीं तरमीम ते बि वाज़े आहे। ऐं इहे असां अंग अख़र जेको आहे सो एसओईज़ में असांजा केतिरा माण्हू आहिनि। आइन जे आर्टिकल 38G में लिखियलु आहे त फेडरल गवर्नमेंट तमामु फेडरल सर्विसिस में, ऑटोनॉमस कॉर्पोरेशन्स में, फेडरल कंट्रोल जेको आहे सो कॉर्पोरेशन्स में सूबनि जे नुमाइंदगीअ खे यकीनी बणाईंदी। ऐं जेकॾहिं सूबनि जी नुमाइंदगी घटि हूंदी त उन खे पहिरियों पूरो कंदी। इहो क्वेश्चन मूं पहिरियों ई जेको आहे सो मुंहिंजो विधल आहे ऐं उनजो अञा जवाबु न आयो आहे त फेडरेशन में जेके कॉर्पोरेशन्स आहिनि उन्हनि में जेको सूबनि जी जेका रिप्रेज़ेंटेशन आहे उहा केतिरी आहे। ऐं असीं इहे क्वेश्चन्स जेको आहे सेनेट में पुछंदा बि रहिया आहियूं ऐं रेज़ बि कंदा रहिया आहियूं। अहिड़े नमूने सां जेका पेट्रोलियम लेवी आहे उहा हींअर 2600 अरब आहे, जेका इनडायरेक्ट सेल्स टैक्स आहे ऐं डिविज़िबल पूल जो हिसो न आहे। त फेडरेशन में फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो बिल्कुलु उनखे जेको आहे सो विझणु घुरिजे इहो हिन में डिविज़िबल पूल में। पर अनफॉर्चुनेटली जेको आहे इहा लेवी जेका आहे उहा एज़ अ टैक्स न पर लेवी करे जेको आहे सो रिकवर कई थी वञे ऐं उन ते काफ़ी जेको आहे सो बहस मुबाहिसा थींदा रहिया आहिनि ऐं सूबनि जे पारां बि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे पारां बि। अहिड़े नमूने सां अहिड़ी तरमीम ते बि असीं हीअ जेका बजट हुई, मौजूदा जेका बजट हुई, इहा ॾुखियुनि हालतुनि हुई। उन में बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे एफर्ट्स जे करे लास्ट ईयर जेको फेडरल गवर्नमेंट जो एक्सपेंडिचर हो 18.8 ट्रिलियन हो, उहो हाणे घटाए जेको एक्सपेंडिचर थियो आहे उहो 17.5 ट्रिलियन थियो आहे। उहो माना 1.3 ट्रिलियन जो जेको एक्सपेंडिचर आहे फेडरल गवर्नमेंट तारीख़ में पहिरियों दफ़ो घटायो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे इंसिस्टेंस ते, ज़ोर ते। ऐं जेको ॿियो क्वेश्चन कयो पियो वञे त ॾिसो, सूबनि खे जेको आहे सो पैसा फेडरल गवर्नमेंट नथी ॾे, सूबनि खे पैसा ॾींदी आहे ऐं फेडरल गवर्नमेंट खे पैसा ॾींदी आहे नेशनल फाइनेंस कमीशन। नेशनल फाइनेंस कमीशन में 8 सूबनि जा मेंबर आहिनि, 2 विफ़ाक़ जा मेंबर आहिनि। त इहो जेको तासुर आहे त सूबनि खे पैसा जेको आहे फेडरल गवर्नमेंट ॾींदी आहे, इहो बिल्कुलु अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। सूबनि खे पैसा नेशनल फाइनेंस कमीशन ॾींदी आहे, जेको आइनी इदारो आहे। विफ़ाक़ी गवर्नमेंट खे बि पैसा टैक्स जेका डिविज़िबल पूल जी थींदी आहे उहा एनएफसी ॾींदो आहे, नेशनल फाइनेंस कमीशन। त ऐं फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो उहा पार्लियामेंट ॾांहुं जवाबदार आहे, पार्लियामेंट अवाम ॾांहुं जवाबदार आहे। अहिड़े नमूने सां प्रोविंशियल गवर्नमेंट जेका आहे उहा जेको आहे सो प्रोविंशियल असेंबली ॾांहुं जवाबदार आहे आइनी तौर ते, ऐं प्रोविंशियल असेंबली अवाम ॾांहुं जवाबदार आहे। त पंहिंजे एक्सपेंडिचर्स जे सिलसिले में, छो त बजट जेको आहे सो ज़ाहिर आहे असेंबली पास कंदी आहे, पंहिंजे एक्सपेंडिचर सिलसिले में, टैक्सेशन जे सिलसिले में जेके 4 ई गवर्नमेंट्स आहिनि, हिकिड़ी फेडरल ऐं प्रोविंशियल, उहे अवाम ॾांहुं जवाबदार आहिनि। हाणे अवाम उन्हनि जो एहसाब करे त बाबा त तव्हां पैसा किथे ख़र्च कया, ऐं पोइ उहो जेको आहे सो उनजो पर्पज़ इहो हूंदो आहे त उहो इलेक्शन इशू ठहे या माण्हुनि खे जेको आहे सो उन गवर्नमेंट खे पोइ चूंडनि था या नथा चूंडनि। अकाउंटेबिलिटी कॉन्स्टिट्यूशन में इहा ई आहे। त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको पाकिस्तान जो विफ़ाक़ आहे
ज़ाहिर आहे उनजी बानी आहे 1973 जे कॉन्स्टिट्यूशन जे तहत हीअ फेडरेशन ठहियल आहे ऐं उन में 18वीं तरमीम हुजे या 6वीं तरमीम हुजे, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई कारनामो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी क्लियर आहे त हीअ जेके एक्सपेंडिचर्स आहिनि फेडरल गवर्नमेंट जा, जेका 7,000 डिफेंस बजट ऐं डेट सर्विसिंग खां सवाइ मथे जेके अवेलेबल आहिनि उहे 7,000 जे बजाय 2,000 ताईं आणणु घुरिजनि, त 5,000 जेको आहे सो मुल्क खे बचंदा। उन में न IMF जी ज़रूरत आहे असांखे, न असांखे जेको आहे सो कंहिं ॿिए इदारे जी ज़रूरत आहे। असीं कर्ज़नि खे लाहिण जी तरफ़ वेंदासीं, छो त सॼो फॉरेन जेको डेट आहे पाकिस्तान जो उहो 24 ट्रिलियन आहे, माना सवा बजट। उहो तव्हां जेको आहे सो जेकॾहिं एतिरा पैसा बचाए सघो था त उहो 4-5 सालनि में तव्हां लाहे सघो था। ठीक ऐं ज़मीर साहब जी अवां ज़िक्र कयो त ज़ाहिर आहे NFC हिकिड़ो आइनी इदारो आहे ऐं पर उहा पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी जेका हर 5 सालनि में NFC ॾियणु आहे उहा न पियो पूरी करे। ऐं जीअं अवां ॼाणायो त सूबनि जूं जेके मामरा आहिनि, ज़िम्मेवारियूं आहिनि, उन वाले सां उनजे हिसे में वार थियणु घुरिजे। त हाणे कहिड़े रीति अवां पंहिंजो केस तयारु कंदो? मुतालबा पंहिंजी जाइ ते, पर अञा ताईं असां ॾिसूं पिया उन वाले सां के ॻाल्हियूं असांखे अमली रूप वठंदे नज़र कोन पियूं अचनि। एजाज़ साहब अवां वटि ईंदसि, अवां ॿुधो ज़मीर साहब खे, नसीर साहब खे, अवां छा ऐड करणु चाहींदो? हमेशह असां ॾिठो आहे त 18वीं तरमीम हुजे ऐं NFC में सूबनि जे हवाले सां उनजे हिसे जो ज़िक्र हुजे, कुवतूं उन हमेशह ही मामला टारगेट ते रहिया आहिनि। कीअं ॾिसो पिया हाणे जेका सूरत हाल डेवलप थी आहे हिन वक़्तु? ॾिसो, मूं कल्ह हिकिड़ी स्टोरी पढ़ी, उन में IMF वारनि हिकिड़ी हिते रिसर्च कई ऐं सर्वे करण खां पोइ पाकिस्तान गवर्नमेंट खे कुझु रिकमेंडेशन्स ॾिनियूं आहिनि त पाकिस्तान में करप्शन तमामु वधी वई आहे, गवर्नेंस जा सीरियस प्रॉब्लम आहिनि ऐं जेको मिसयूज़ ऑफ अथॉरिटी आहे ब्यूरोक्रेसी में या मिनिस्टर जी कैबिनेट में, उहो हद खां वधीक वधी वई आहे। ऐं उहा रिपोर्ट हिननि खे अगस्त में पब्लिश करणी हुई, जेका पाकिस्तान गवर्नमेंट जे रिक्वेस्ट ते अॻिले महीने जे लाइ डिले थी वई आहे। त उन रिपोर्ट जे पोइवारी लाइ हिननि कुझु वरी कॉस्मेटिक क़दम खणणु शुरू कया आहिनि। तव्हांखे फाइनेंस मिनिस्टर जो यादि हूंदो, जेको नसीर साहब बि ॻाल्हि कई, त इहो 1,200 अरब आहे, 500 अरब न आहे, 1,200 अरब रुपया तव्हांजा स्टेट एंटरप्राइज़िस जेके आहिनि उहे हर साल खसारो कनि थियूं। ऐं हाणे जॾहिं तव्हां कैसर बंगाली साहब चयो न कुझु वक़्तु पहिरीं, जेका प्राइम मिनिस्टर साहब राइट साइज़िंग जी कमेटी ठाही हुई, त उन कमेटी में नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन समेत काफ़ी इदारा हुया जिन खे हिननि चयो त प्राइवेटाइज़ कयो ऐं स्टेट वारो अमल दख़ल ख़तमु कयो। पर उते सभु जेको आहे नेशनल इंट्रस्ट जो बहानो बणाए उन्हनि खे जेको आहे बचायो वियो। ऐं जेके अवाम जा फलाह जे हवाले सां कुझु इदारा हुया, जीअं यूटिलिटी स्टोर आहे, उन्हनि खे सिरे खां बंदि करे माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो। त राइट साइज़िंग बि जहिड़े तरीक़े जी थिए थी पई, तव्हां उहा ॾिसो त कीअं थी थिए, उन में नियत कहिड़ी आहे। गवर्नेंस जा वॾा इशूज़ आहिनि हिते, ऐं नेशनल फाइनेंस कमीशन जो सिर्फ़ु एतिरो कमु पैसा विराइण त न आहे न, उन 18वीं तरमीम ते अमल बि त कराइणो आहे न। त उहे जेके तव्हांजा हिन महिल बि 12-13 या 15 जेके बि शोबा आहिनि जेके डिवॉल्व थियल आहिनि, उहे अञा ताईं तव्हां उन्हनि खे अथॉरिटीज़ जे सूरत में रखियूं वेठा हो। छो? फूड सिक्योरिटी जी वज़ारत उते छो आहे, ड्रग रेगुलेटरी जी उते छो आहे, त इहे हायर एजुकेशन जेको आहे उते छो आहे, त इहे सभु शयूं तव्हांखे डिवॉल्व करणियूं पवंदियूं। उन सां ऑटोमेटिकली तव्हांजा घटि में घटि बि 13-1400 अरब उतां बचंदा। स्टेट कॉर्पोरेशन्स खे तव्हां कयो निजकारी, जेका कल्ह हुन ऐलान बि कयो आहे, ऐं जेके डिस्कोस कंपनीज़ ठहियूं उन्हनि खे तव्हां निजकारी जे हवाले कयो, त आराम सां तव्हां पैसा बचाए सघो था। जीअं ज़मीर साहब चयो त 5,000 अरब जेको आहे 6,000 अरब तव्हां बचाए सघो था जेकॾहिं तव्हांजी विल हुजे। पर तव्हां सोकॉल्ड नेशनल इंट्रस्ट जो बहानो करे जहिड़े तरीक़े सां शिपिंग कॉर्पोरेशन समेत खोड़ वज़ारतूं बचायूं, उहे ख़तमु थियणु घुरिजनि। ऐं विफ़ाक़ में ब्यूरोक्रेसी जे चवण ते जेके तव्हां पोस्टूं एतिरियूं हद खां वधीक क्रिएट कयूं, उनजी बि राइट साइज़िंग थियणु घुरिजे। अॻ में जॾहिं कम्युनिकेशन जे खाते में सभु इदारा ईंदा, नेशनल हाईवे बि उन में हुयो, ऐं जेको आहे त पोस्टल ऑफिस बि उन में ई, ऐं जेको आहे त PTA वारा इहे जेके इदारा ठहिया आहिनि, त इहे गैर ज़रूरी तौर ते फालतू हिकिड़ा इदारा ठाहिया हुया। इमरान खान आयो, उन रहमतुल आलमीन अथॉरिटी ठाही, CCI ते मौजूदु आहे, उनजो रोल कहिड़ो आहे। त उहे खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे रीस्ट्रक्चर करण जी ज़रूरत आहे। ऐं जेके ओवरलैप था कनि इदारा, तव्हां माण्हुनि खे तंग करण जे लाइ साइबर अथॉरिटी जेको आहे करण जो ज़रूरु कहिड़ो, जॾहिं तव्हां वटि FIA में उहा विंग मौजूदु आहे, त अलॻि सां डिवीजन तव्हां छो ठाही? त उनजे जेके इहे तव्हांखे सीरियसली रीस्ट्रक्चरिंग करणी आहे। ऐं प्लस जेके डिवॉल्व थियल आहिनि 18वीं तरमीम में खाता, उहे तव्हां सूबनि खे ॾियो। त ऐं प्लस जेको आहे तव्हां गवर्नेंस बहितर कयो, त तव्हांजा ऑटोमेटिकली 6-7 हज़ार अरब बची सघनि था।
तव्हां 10 साल पहिरें जी फिगर खणो न त गवर्नमेंट जो ख़र्च केतिरो हुयो, आमदनी केतिरी हुई, ऐं हाणे जा तव्हां फिगर खणो त तव्हांखे हुन में 100% जेको आहे डिफरेंस मिलंदो गवर्नमेंट जे ख़र्चनि जो, ऐं प्लस इनकम तव्हांजी 300% वधी आहे उन 10 साल पहिरें जी भेट में। त उन्हनि सभिनी शयुनि खे खाते में आंदो ई नथो वञे। हिते त हिकिड़ो शाहाना अंदाज सां बादशाही वारे अंदाज में, हाँ ये कर दो, आज ये डिवीजन बना दो, आज ये कर दो, फेक न्यूज वाले को पकड़ो, गिरफ्तार करो, अंदर डालो, साइबर कानून करो, फलां। तो इस तरह ईअं मुल्क कोन हलंदा। ऐं इन्हनि खे जेको आहे त 78 सालनि जी असांजी जेको कारकर्दगी रही आहे उहा हर शोबे में बदतरीन कारकर्दगी आहे। ऐं असां वेठा हिते चऊं त असां महांगाई घटि कई आहे, कागज़नि में कहिड़ी महांगाई तव्हां घटि कई आहे? शुगर मिल वारे जी बाय प्रोडक्ट तव्हां ॾिसो त कमंद वठे थो 300 रुपया 400 रुपया जेको मण, उन मां जेके बाय प्रोडक्ट्स आहिनि, बिजली थो विकिणे, गतो थो ठाहे, शीरो थो ठाहे, अल्कोहल थी ठहे, ॿियूं शयूं थियनि थियूं, ऐं प्लस जेको आहे केरी थी निकिरे, उहे सभु विकिणे थो। त हुनखे इहो 30 रुपए बि किलो खंड जो नथो पए शुगर मिल वारे खे, जेको 200 रुपए ते खणी विया आहिनि। बदनज़मी त तव्हां ॾिसो न, शुगर कार्टेल जेको आहे सॼी हुकूमत में वेठी आहे, शुगर माफिया। त चवण जो मक़सदु त गवर्नमेंट जेको आहे उहे सिर्फ़ु कॉस्मेटिक क़दम खणंदी रही आहे, ऐं सो कॉल्ड नेशनल इंट्रस्ट जे कंबल में शयुनि खे लपेटे ऐं माण्हुनि पोइ ते जेको आहे धिकींदी रही आहे, ऐं ब्यूरोक्रेसी खे ख़ुशि करण जे लाइ ऐं पंहिंजा माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ मुख़्तलिफ़ गैर ज़रूरी खाता क्रिएट करे ऐं हुननि खे जेको आहे वधाईंदी रही आहे। त उन में जेको कंसेप्ट थो अचे त पब्लिक वेलफेयर वारो, उहो असांखे ज़ीरो बि नज़र कोन थो अचे। सभु जूं सभु जेके पार्लियामेंट में वेठल जमातूं आहिनि, इहे सभु पंहिंजे पर्सनल पॉलिटिकल इंट्रस्ट खे सर्व कनि थियूं, पब्लिक इंट्रस्ट खे सर्व नथियूं कनि। ऐं मां सम्झां थो इहा बदकिस्मती आहे हिन मुल्क जी, जो हिन महिल असां वटि बदतरीन हाइब्रिड सो कॉल्ड डेमोक्रेटिक सिस्टम जेको आहे उहो प्रिवेल थो करे, जेको सियासी जमातुनि जे मसलियतनि जे करे उहो ॾींहों ॾींहुं कमज़ोर तरीन थींदो थो वञे। आइन ऐं कानून जी हुकुमरानी जेको आहे उहो बदतरीन थींदी थी वञे। हिते जेको आहे माण्हुनि जे फर्दनि जे ऐं हिकिड़े अशराफिया सो कॉल्ड जेके बदमाशिया बि चवनि था, उन्हनि जे मफ़ादनि जो तयन कयो थो वञे। ऑक्सफोर्ड जी रिपोर्ट आहे, $18 अरब जी हर साल अशराफिया बेनिफिशरी आहे, जेको रियायतूं था वठनि पिया, सब्सिडीज़ था वठनि पिया। त हिन महिल बि जेको आहे तव्हां ॾिसो त डॉक्टर ज़ाउद्दीन अस्पताल आहे, उहा प्राइवेट अस्पताल आहे, पर उनखे जेको आहे त इनकम टैक्स खां छूट मिली आहे। फौजी फाउंडेशन आहे, छो इनकम टैक्स जी छूट आहे? FWO हेॾा कम थो करे, छो उनखे छूट आहे? हिते सिंध में तव्हां 30 किलोमीटर ते टोल प्लाज़ा ठाहे माण्हुनि खे तंग करे निचोड़े रखियो अथव। पंजाब में इहो ई फार्मूलो 80 किलोमीटर ते छो लागू था कयो? त इहे जेके तज़ाद आहिनि, इन्हनि शयुनि खे भरण जे लाइ कमु करणो पवंदो। सखर मोटरवे जे हवाले सां ॾिसो, सॼी दुनिया में मां अॻु में बि तव्हांजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त पोर्ट सिटी मां 100% ट्रैफिक जनरेट थींदी आहे। त हिननि बदनियती करे मोटरवे जेको आहे त उहो पेशावर इस्लामाबाद ऐं इस्लामाबाद लाहौर जेको आहे ठाहियो। पंजाब में जॻह जॻह मुख़्तलिफ़ शहरनि ते ठाहिया। हिन साल बि बजट में 2 PSDP फंडेड जेको आहे मोटरवेज़ रखिया विया आहिनि, पर सिंध जो असांजो मिसिंग लिंक सखर खां वठी हैदराबाद ताईं, इहे ख़ुदि पीपल्स पार्टी वारा रोई रोई रड़ियूं करे थकिजी पिया, पर उनजे बावजूद बि उनजी पार्शल फाइनेंसिंग थी आहे। अञा ताईं उहे 306 किलोमीटर जो मामूली रोड नथा ठाहिनि पिया, पर मुल्तान खां लाहौर ताईं अलॻि मोटरवे, मुल्तान खां फैसलाबाद ऐं इजाज़त दुरुस्त में फरमायो त हाणे हिन माहौल में कीअं जंहिं केस जी ज़िक्र कयो ज़मीर साहब, नसीर साहब ज़िक्र कयो, त ज़मीर साहब कहिड़े रीति तव्हां हिन पंहिंजे केस खे अञा वधीक मज़बूत कंदो? ऐं एजाज़ साहब ज़िक्र कयो तव्हां खोड़ मामलनि ते, जीअं नसीर साहब चयो त ख़ामोश रज़ामंदी असांखे नज़र आई, ऐं खोड़ मामलनि ते पीपल्स पार्टी जिते दायो बि, पर उते उन्हनि जी उहा असीं ॾिठोसीं त उन्हनि खे उहो सॾ खे वरनायो न वियो। त पोइ हाणे कहिड़े रीति पंहिंजे केस खे स्ट्रॉन्ग कंदो, ख़ासि करे NFC वारे मामले ते छा स्ट्रेटजी रहंदी? ॾिसो, असांजो NFC हुजे या 18th अमेंडमेंट हुजे, ज़ाहिर आहे इलाही इशूज़ आहिनि फेडरेशन में, ऐं जेको जमहूरत या वफ़ाक़ियत कमज़ोर थी वई आहे, कमज़ोर थी आहे 2008 खां असांजी जदोजहद आहे त उहा वफ़ाक़ियत ऐं जमहूरत जेसि ताईं मज़बूत न थींदी, जेके हाणे आइबर्ड जो बि जेको आहे सो इल्ज़ाम अचे थो त आइबर्ड सिस्टम आहे, पार्लियामेंट जेसि ताईं या प्रोविंशियल असेंबली मज़बूत न थींदियूं तेसि ताईं तव्हांखे जेको आहे सो डिलीवरी उन सां गॾु प्रोपोर्शनल आहे। जेतिरी जमहूरियत ऐं विफ़ाक़त मज़बूत हूंदी ओतिरी तव्हां वटि डिलीवरी हूंदी, ऐं उनखे कमज़ोर कंहिं कयो आहे? उहे ई पॉलिटिकल फोर्सिस हुयूं जेके अॼुकल्ह चवनि थियूं त जेको आहे इल्ज़ाम थियूं वञनि त इहो हाइब्रिड सिस्टम आहे। उन पॉलिटिकल फोर्सिस जेको आहे उनखे कमज़ोर कयो। 2013 जा इलेक्शन ॾिसा था, 2018 जा इलेक्शन ॾिसा, त इहे 18th अमेंडमेंट खे पोइ ते धिकण लाइ इहे जेको आहे सो कराया विया।
उन में कॾहिं RO जी इलेक्शन कराई वई, कॾहिं जेको आहे सो तव्हांजी हेठि सिस्टम वेही रहियो RTS जो। त ही जेको तव्हांजो प्रोपोर्शनल सिस्टम आहे डेमोक्रेटिक, उहो जेसिताईं जेको आहे सो नेक्सस ॾिसो न, आइन में इहो लिखियलु आहे त फेडरल गवर्नमेंट इज़ रिस्पॉन्सिबल टू पार्लियामेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट इज़ रिस्पॉन्सिबल टू प्रोविंशियल असेंबली। माना उन्हनि जूं जेके कमेटियूं थींदियूं आहिनि हाउस जूं, उहे जेको आहे उन्हनि जे साम्हूं फेडरल गवर्नमेंट जो जेको वज़ीर हूंदो आहे रिस्पेक्टिव डिपार्टमेंट जो ऐं समूरी ब्यूरोक्रेसी, उहा उन कमेटी ॾांहुं रिस्पॉन्सिबल हूंदी आहे। त उहे कमेटियूं एतिरो मज़बूत कोन्हनि, पोइ छा थो थिए त कैबिनेट ऐं ब्यूरोक्रेसी जो पाण में नेक्सस ठही थो वञे, ऐं उहो गवर्नमेंट जेका आहे प्रैक्टिकली पार्लियामेंट ॾांहुं या प्रोविंशियल असेंबली ॾांहुं जवाबदार नथी थिए। त इहो जेको नेक्सस आहे, इहो जेसिताईं न टुटंदो, उहो कीअं टुटंदो, जॾहिं जमहूरियत ऐं वफ़ाक़त मज़बूत थींदी। पर इहो 18th अमेंडमेंट खां पोइ 2010 खां पोइ जेके इलेक्शंस थिया आहिनि, या जेको सिस्टम जेको आहे सो पॉलिटिकल अगेंस्ट द विल ऑफ द पीपल सिलेक्टिव जेको आहे सो मुसलित कयो वियो 2013-2018 जे इलेक्शंस में, उन में जमहूरियत इलाही कमज़ोर थी, पार्लियामेंट कमज़ोर थी, प्रोविंशियल असेंबली कमज़ोर थियूं। हाणे हींअर जेको डेवल्यूशन जा इशूज़ फोरफ्रंट ते आहिनि, उन में बि जेके एजाज़ चयो त जेको आहे सो भई 4-5 हज़ार अरब आराम सां, बिल्कुलु मां इन सां एग्री कयां थो त 4-5 हज़ार अरब तव्हांजो 7,000 अरब डिफेंस ऐं डेट सर्विसिंग खां पोइ, डिफेंस ऐं डेट सर्विसिंग जो जेको पैसो आहे 10.7 बिलियन आहे, ट्रिलियन आहे, 10.7 ट्रिलियन। उन खां पोइ तव्हां 7 ट्रिलियन जेको आहे 3 ॿियूं डिफेंसूं फेडरल गवर्नमेंट खे हलाइण लाइ छो था रखो फेडरल गवर्नमेंट खे? त उन खां पोइ जेको आहे सो 2 ट्रिलियन में या 2,000 अरब में हलाए सघिजे थो, छो त उन्हनि वटि फाइनेंस डिपार्टमेंट बि 1% NFC खां वठंदो आहे पंहिंजे हलाइण लाइ, बाक़ी हिननि वटि 6-7 खाता आहिनि। इहो जेको SOEs ऐं इहे इदारा जेके ठहियल आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल आइन में इहो लिखियलु आहे त जेका बिजली आहे सूबे में, उहा सूबाई गवर्नमेंट ॾींदी, लाइनूं बि सूबाई गवर्नमेंट विछाईंदी, बिजली जो रेट बि सूबाई गवर्नमेंट मुक़ररु कंदी, बिजली जा पावर हाउस बि उहा ॾींदी, ऐं बिजली जी कंज़म्पशन टैक्स बि सूबाई गवर्नमेंट ॾींदी। तव्हां डिस्पोज जेको आहे सो 1100 अरब जी उनखे सब्सिडी था ॾियो, उहो छो रखियो? हाणे वरी चवंदासीं प्राइवेटाइज़ कंदासीं। प्राइवेट छो कंदव? आइन में लिखियलु आहे तव्हां सूबनि जे हवाले कयो। तव्हां जेका सब्सिडी ॾियो था 1100 अरब जी, हेॾी ह्यूज जेको माण्हुनि जे जेको आहे सो ॿार आहे, उहा तव्हां IPPs खे छो था ॾियो? छो त हर को सूबो पंहिंजी बिजली पैदा करे, ऐं जेकॾहिं नथो करे सघे त ॿिए सूबे खां वठे। छो त इहो ऐं फेडरल गवर्नमेंट आइन में लिखियलु आहे त जेकॾहिं बिजली पैदा कंदी त उहा सूबनि खे बल्क में ॾींदी। हे त रिटेल में था ॾियनि, हे त रिटेल में था ॾियनि। हिकिड़ो कमर्शियल ब्रेक मूंखे वठिणो आहे, पोइ हिन खां पोइ ज़रूरु अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं त पोइ हाणे जेका सूरत मां ॿुधायो पिया, मर्कज़ में ख़ुदि पीपल्स पार्टी मौजूदु आहे हिन वक़्तु हुकूमत सां गॾु, त पोइ कहिड़ी स्ट्रेटेजी रहंदी, कीअं पंहिंजो जेको टारगेट अव्हां ॿुधायो पिया उहो कीअं अचीव कंदी पीपल्स पार्टी, उन ते वधीक नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं। हिकु मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अचूं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चवंदासीं प्रोग्राम में, ऐं गुफ़्तगू असांजी हलंदड़ आहे नए NFC अवॉर्ड जो मुतालबो साम्हूं आयो आहे, ऐं नओं NFC अवॉर्ड जेको अञा ताईं न अची सघियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि थींदी रहे थी, पर अञा ताईं असां ॾिसूं था हिन हवाले सां का हतमी शक्ल साम्हूं न पई अचे। एजाज़ साहब, अव्हां ॿुधो ब्रेक खां अॻु ज़मीर साहब खे, हाणे कीअं ॾिसो पिया अव्हां, छा पीपल्स पार्टी इन सियासी पोजीशन में अव्हांखे नज़र अचे पई जो जेको ही नओं NFC वारो मुतालबो आहे ये वफ़ाक़ खां पूरो कराइण में कामयाब थिए? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी चवण जी हद ताईं त ठीकु आहे, पर जेके अॻु में बि ज़िक्र इम्पोर्टेंट उहिदा, आइनी उहिदा पीपल्स पार्टी वटि आहिनि, ऐं बजट पास न कराईंदासीं वरी एंड टाइम ते अची बजट बि पास कराइनि था। त जेको पीपल्स पार्टी चवे थी ऐं जेको कुझु उनजे अमल मां साबित थिए थो, उहो त हिकिड़ो मुतज़ाद थो नज़र अचे। अला करे ज़मीर साहब जेके ॻाल्हियूं करे थो उनखे जेको आहे पंहिंजे हिकिड़ो सिलेक्टिव सच ॿुधाइण जी ॻाल्हियूं थो करे, बाक़ी जेको ओवरऑल मुल्क जी कंडीशन आहिनि उहे भयानक आहिनि, ऐं जनरल पब्लिक जे लाइ जेको आहे को रिलीफ कोन्हे, न का प्रायोरिटी नज़र थी अचे, न हुकूमत जी फेडरल गवर्नमेंट जी तोड़े प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि, त उन्हनि जो बि जेको आहे साॻियो ई हाल आहे। त जेतिरा मीडिया ते इश्तारनि जी सूरत में पंहिंजी कारकर्दगी ॾेखारनि था, उहा ग्राउंड ते कारकर्दगी मौजूदु कोन्हे। इवन जेको मरियम नवाज़ साहिबा पंजाब में खोड़ उनजी सोशल मीडिया ते वीडियोज़ वायरल आहिनि त असां इहे सस्ती बाज़ार था क़ाइमु कयूं, उहा उतो ई मार्केट जे माण्हुनि जा ठेला खणी पोइ बैनर लॻाए तस्वीरूं ठाराए, जीअं ई उहा गाॾी में चढ़े थी पोइ हर को जेको आहे पंहिंजो रड़ काए थो वञे। त अहिड़े क़िस्म जे फिल्म्स ई हिननि खे करण जा लाताज़
अंदाज़ो जेको आहे पोएं साल तव्हां ॾिठो त बल्कि हिन साल ई कणिक जो बुरहान केॾो थियो, उन में केतिरो जेको आहे नुक़सानु थियो। भई तव्हां हिकदमि जेको आहे 2200 खां जेकॾहिं 4000 रुपया कयो जेको आहे मण कणिक जो सपोर्ट प्राइस, उहो पोइ एंड टाइम ते वरी हिकदमि हथु कढी वञो त उन सां जेको आहे छा थींदो, माना ज़ाहिर आहे त आबादगार तबाह थींदो न। त उन में ज़राअत जी इंडस्ट्री जेका हिकिड़ी बेसिक इंडस्ट्री आहे तव्हांजी पाकिस्तान जो सर्वाइवल जो मेन कारण आहे, त उते तव्हां सही ॿिज अचणु नथा ॾियो, सही फर्टिलाइज़र अचणु नथा ॾियो, ऐं अघु जेको आहे त उन्हनि खे नथो मिले पियो। त इहे गवर्नेंस जा बुनियादी तौर ते खोड़ सारा इशूज़ आहिनि। हर शोबे खे इन जी, इहो आहे जीअं अॻु में शुगर इंडस्ट्री जी ॻाल्हि कईसीं, हाणे ॾिसो काटन हर पाकिस्तान ॿाहिरां थो घुराए। पाकिस्तान हालांकि पाण प्रोड्यूस करण वारो मुल्क आहे, ऐं वधि में वधि असांजी एक्सपोर्ट जी बेस जेको आहे उहो टेक्सटाइल जी आहे, उहा कीअं सुकुड़बी थी वञे। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे गवर्नेंस रिलेटेड आहिनि, ऐं उन्हनि ते फोकस थियणु घुरिजे। उन ते जेको आहे त डिबेट बि थियणु घुरिजे ऐं उन जो हल बि कढणु घुरिजे। पर बदकिस्मती इहा आहे त जेको असांजो निज़ाम आहे उहो ॾींहों ॾींहुं जीअं ज़मीर साहिब बि पाण एक्नॉलेज कयो त उहो कमज़ोर थींदो थो वञे, ऐं हिकिड़ी ओवरसाइट जेका कमेटीज़ जे थ्रू पार्लियामेंट ते हूंदी आहे, हुकूमत ते हूंदी आहे, उहो असां अञा ताईं उन्हनि खे इफेक्टिव न ठाहे सघिया आहियूं। उहे ज़ाती अनाद जे मामले में त कमेटियूं तेज़ आहिनि, त कंहिं चेयरमैन जी तव्हां तोहीन कयो या उन सां तिखो लफ़्ज़ ॻाल्हायो त उनखे IG खे ऐं चीफ सेक्रेटरी खे घुराए थो वठे। पर जेकॾहिं कंहिं पब्लिक प्रोजेक्ट में फंडिंग जी घपला था थियनि त उन मसइले ते कमेटी जेको आहे उहो स्टैंड नथी वठे। इहे रवैया असांखे पंहिंजा सियासतदाननि खे बि पंहिंजा सुधारणा पवंदा, ऐं हिन सिस्टम खे जेकॾहिं मुल्क खे हलाइणो आहे फेडरेशन जे तौर ते, कंहिं बि तौर ते पाकिस्तान कंहिं बि फेडरल जेको आहे उन में फाल ई नथो करे अमली तौर ते। हाणे कोस्ट गार्ड आहे, तव्हां ॾिसो उन में कंहिंजी कहिड़े सूबे जा घणा माण्हू वेठा आहिनि। नेवी तव्हांजी समुंड हिते आहे, सिंध में आहे, ऐं तव्हांजा 28 जेको आहे एयर जो वाइस मार्शल छा चवंदा आहिनि, वाइस मार्शल जेको आहे तव्हांजा इस्लामाबाद में वेठा आहिनि। त तव्हां उन महिल अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहियूं, समुंड हिते आहे, पोर्ट हिते आहे, ड्राई पोर्ट ठाहे सॼे मुल्क में जेको आहे तव्हां चओ त सिंध जेको आहे कंट्रीब्यूशन जेको टैक्स में आहे उहो घटाइणो आहे, असां होॾे था खणी वञूं। मियां नवाज़ शरीफ़ साहिबु आयो उन खां पोइ 97 में उन अची जेको आहे त चयो त सिंध में इहो जेको आवाज़ थो अचे त असां 70% सोर्सिस जेको आहे ॾियूं था, त उनखे घटाइण जे लाइ सभु जेके फेडरल एंटिटीज़ हुयूं उन्हनि खे इस्लामाबाद शिफ्ट कयईं। उन्हनि में खोड़ अहिड़ा इदारा आहे जेके लाहौर में वापडा हाउस आहे, उन्हनि पंहिंजी बिल्डिंग 0 पॉइंट ते ठाही, जेका किराए ते अॻु में हिकिड़ी वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी खे ॾिनऊं, हाणे उन्हनि खे नेक्टा खे ॾिनी अथऊं। त वापडा खे लाहौर में शिफ्ट न कयूं, ॿिया वफ़ाक़ी इदारा पंजाब में शिफ्ट न थिया, सिर्फ़ु सिंध में जेके आहिनि उहे वफ़ाक़ी इदारनि जूं हेड ऑफिस लाहौर शिफ्ट इस्लामाबाद शिफ्ट कयूं, त जीअं सिंध जो फेडरल पूल में जेको आहे रेवेन्यू जो असां घटि ॾेखारे सघूं हिसो। त इहे अहिड़े क़िस्म जा जेके तव्हां अवाम दुश्मन ऐं अहिड़ा फ्लिमज़ी क़िस्म जा तव्हां फ़ैसिला कंदव ऐं उन्हनि ते तव्हां अमल कराईंदव, ऐं महदूद पैमाने ते वापडा में उसूली तौर ते 5 मेंबर हुजणु घुरिजनि, हिकु विफ़ाक़ जो 4 सूबनि जा। तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो पोइ 60 सालनि में कॾहिं वापडा में इहो रेशो रहियो आहे, उते सदाईं जेको आहे हिननि जो। त इहे एॾा इशूज़ आहिनि जेके गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, इन्हनि खे रिज़ॉल्व करणो पवंदो, सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ न, उनखे अमली तौर ते उन स्पिरिट सां करणो पवंदो। उन स्पिरिट सां करणो पवंदो। कोल ऐं फैल में तज़ाद जेकॾहिं हूंदो त पोइ ज़ाहिरा मामलनि जो हाल ईअं ई हूंदो। ज़मीर साहिबु इहो ज़रूरु ॿुधाइजो त हाणे स्ट्रेटेजी छा हूंदी? मुतालबो त करे छॾियो पीपल्स पार्टी, एजाज़ साहब मसइलनि जी निशानदेही बि कई, नज़ीर मोहम्मद साहब ॿुधाया कहिड़नि एरियाज़ ते कमु करण जी ज़रूरत आहे। हाणे स्ट्रेटेजी छा हूंदी? कहिड़े रीति वफ़ाक़ खां मां इहो मुतालबो मञाईंदो जेका आइनी हिन वक़्तु घुरिजबा आहे, ऐं उन सां गॾोगॾु सवाल बार बार पैदा थींदा बि रहनि था ऐं बार बार उथंदा रहनि था त ख़ुदि वफ़ाक़ खां त ज़ाहिर आहे NFC हिकिड़ी आइनी घुरिज आहे, उनखे पूरो थियणु ज़रूरी आहे। पर जेको ॿियो मामिलो हुजे थो त इख़्तियारनि जी जेका वरी हेठीं सतह ते मुंतक़िली आहे, PFC जो बि बार बार ज़िक्र थींदो रहंदो आहे, उन ते बि सवाल उथंदा रहनि था, उन हवाले सां छा चवंदो आहे? मुंहिंजे ख़्याल में जेके इशू एड्रेस थिया न, जीअं एजाज़ कया त जेके इशूज़ जेको आहे सो पाकिस्तान के आहिनि उहे इहे ई आहिनि, ऐं उहो एड्रेस कीअं थींदा, मैकेनिज़म छा हूंदी? मैकेनिज़म इहा ई आहे, सिंपल मैकेनिज़म इहा ई आहे त फेडरल गवर्नमेंट जो डिफेंस ऐं डेट सर्विसिंग खां सवाइ पोइ, छो त उहे त ॿई जेको आहे तव्हांखे करणा आहिनि, उनखां पोइ फेडरल गवर्नमेंट जी जेका 7000 अरब बजट आहे, उहा जेकॾहिं तव्हां उन में 4000 अरब बचायो था, जेके बचाए सघजनि था, छो त फेडरल गवर्नमेंट जूं कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटीज़ एतिरियूं न आहिनि जो उन ते ॿियूं 3 डिफेंस बजट्स ख़र्च कयूं वञनि। जेकॾहिं 4000 अरब जो फेडरल गवर्नमेंट एक्सपेंडिचर घटाए थी त मुल्क खे न IMF जी ज़रूरत आहे, न कंहिं ॿिए जेको आहे सो फाइनेंशियल कर्ज़ जी ज़रूरत आहे,
ऐं उनखां पोइ तव्हां जेको आहे सो जेके एग्रीकल्चर खे जेको आहे सो मथे आणे सघो था, इकनॉमी खे मथे आणे सघो था। क्वेश्चन वॾे में वॾो NFC में इहो न आहे त केतिरे सूबे खे केतिरो हिसो मिलंदो हुजे, उहो त हर को सूबो पंहिंजो केस पेश कंदो, सिंध बि कंदी, पंजाब बि कंदो, ख़ैबर पख्तूनख्वा बि कंदो, बलूचिस्तान बि कंदो। वॾे में वॾो इहो आहे त फेडरल गवर्नमेंट जो जेको 7000 अरब जो डिफेंस ऐं डेट सर्विसिंग खां सवाइ एक्सपेंडिचर आहे, उहो जेकॾहिं 3000 अरब ताईं जेको एक्चुअली हुजनि त 2000 अरब घुरिजे या 1500 अरब घुरिजे, एतिरी उन्हनि जूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ कोन्हनि। उहो जेकॾहिं तव्हां आणे सघो था त मुल्क खे IMF मां तव्हां कढी सघो था, प्राइसिस तव्हां घटि करे सघो था, ऐं जेकॾहिं बिजली जा जेके समूरा इदारा आहिनि प्रोविंसिस खे तव्हां डिवॉल्व कयो त उन सां IPPs जो जेको आहे तव्हांजो इशूज़ जेको ॾियो था सब्सिडी, उहा बि ख़तमु थी वेंदी। त उन सां तव्हां मुल्क में हिकिड़ो वॾो रेवोल्यूशन आणे सघो था। बिल्कुलु जेको आहे सो ईअं थी सघे थो त फेडरल गवर्नमेंट उन 7000 अरब मां जेको आहे सो पंहिंजो एक्सपेंडिचर फौरी तौर ते 3000 अरब ताईं आणे ऐं 4000 अरब जेको आहे बचाए, त उन सां मुल्क जा काफ़ी मसइला ऐं उन खां जेका ॻाल्हि हिते जा साहब कई त पोइ ही जीअं मां चयो त रेवोल्यूशन अची सघे थो जेकॾहिं ईअं थिए त, पर ईअं थिए छो नथो ऐं ईअं थींदो तॾहिं जॾहिं विल हूंदी, उहा विल नज़र कोन पई अचे। विल असांजी त आहे विल, छो त हींअर बि जेको आहे सो असीं 1.3 ट्रिलियन जो एक्सपेंडिचर जेको आहे सो घटायो आहे कंटिन्यूअसली। हिन बजट में 1.3 ट्रिलियन जो पहिरियों दफ़ो तारीख़ में फेडरल गवर्नमेंट एक्सपेंडिचर घटायो आहे। पर असांजो मुतालबो इहो आहे त इहो एक्सपेंडिचर जेको फेडरल गवर्नमेंट जो आहे हींअर जेको 7000 अरब जेको आहे सो आहे, अपार्ट फ्रॉम डिफेंस, छो त डिफेंस खे ॾियणो आहे या डेट सर्विसिंग खे, उहा जेको आहे लाइबिलिटी तव्हां वटि आहे ऐं मुल्क हालात बि अहिड़ियूं आहिनि जो तव्हांखे डिफेंस खे बजट ॾियणी आहे। बाक़ी 7000 अरब जेको आहे सो उन खां सवाइ जेको फेडरल गवर्नमेंट जो एक्सपेंडिचर आहे उहो ईज़िली आराम सां तव्हां फौरी तौर ते 3000 अरब या 2000 अरब ताईं जेको आणे सघो था। उन में तव्हांखे 4 या 5000 अरब जेके बचनि था उहे तव्हां लाइ जेको आहे सो कुशन थींदो, उन सां तव्हां कर्ज़ बि लाहे सघो था, उन सां तव्हां जेको आहे सो एग्रीकल्चर खे मथे आणे सघो था, ॿिए इकनॉमिक सेक्टर मथे आणे सघो था। अहिड़े नमूने सां जेको 18th अमेंडमेंट ते अमल कयो था, ॿिया सभु डिपार्टमेंट तव्हां फेडरल गवर्नमेंट मां कढो, SOEs खे जेको आहे तव्हां वञो ऐं जेको डिस्कोस खे जेको आहे सूबनि जे हवाले कयो। इहो ई जेको आहे सो मेन आहे इहो। ॿियो जेको गवर्नेंस जो पार्ट जेको ॿुधायो, गवर्नेंस में जेसि ताईं जेको ॾिसो पार्लियामेंट ऐं प्रोविंशियल असेंबलीज़ जेको आहे सो कैबिनेट खे फेडरल गवर्नमेंट खे पार्लियामेंट ॾांहुं ऐं प्रोविंशियल असेंबलीज़ ॾांहुं मुकमिल तौर ते जवाबदार न बणाईंदियूं, तेसि ताईं जेको आहे सो इहो नेक्सस जेको ठही वियो आहे डिपार्टमेंट्स जो ऐं ब्यूरोक्रेसीअ जो, उहो जेको आहे सो जेसि ताईं नथो टुटे तेसि ताईं गवर्नेंस बहितर न थींदी। छो त आइन में इहो लिखियलु आहे त फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स जेको जवाबदार हूंदियूं पार्लियामेंट ॾांहुं ऐं प्रोविंशियल असेंबली ॾांहुं, उन खे अवाम जी जेका रिप्रेज़ेंटेशन आहे उहा इफेक्टिव बणाइणी पवंदी। जेके कमेटीज़ आहिनि उन्हनि में अची इवन मिनिस्टर जेको आहे उन्हनि जे सबॉर्डिनेट हूंदो आहे, त उते जेकर जेसि ताईं अवाम जेको आहे सो पंहिंजा मसइला खणी अचे या उहे इफेक्टिव थियनि, पार्लियामेंट इफेक्टिव थिए, प्रोविंशियल असेंबली इफेक्टिव थियनि ऐं जेके बि गवर्नेंस जा इशूज़ आहिनि उते जेको आहे मीडिया में अचनि त हीउ जेको आहे हिन में हेतिरो जेको करप्शन थिए थी या हिन में मिस गवर्नेंस आहे या मिसमैनेजमेंट आहे, उहा जेसि ताईं असेंबली पार्लियामेंट इफेक्टिव न थींदी तेसि ताईं जेको असां वटि गवर्नेंस जो डिफिसिट आहे उहो रहंदो। ऐं इहो जेको आहे सो ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा उनखे दॿाइण में कामयाबु वई आहे। ऐं छो त ब्यूरोक्रेसी जो इहो न आहे कमु त जेको आहे उहो गवर्नमेंट हलाए, गवर्नमेंट हलाइण कमु जेको आहे आइन में इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स जो आहे। 85% इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स गवर्नेंस मां निकितल आहिनि, रुगो 15% जा उहे कैबिनेट में हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो ब्यूरोक्रेसी इफेक्टिव पार्लियामेंट खे रोल बि अदा न करणु ॾिनो आहे तारीख़ी तौर ते ऐं प्रोविंशियल असेंबलीज़ खे, उन जे करे ई गवर्नेंस जा इशूज़ आहिनि। अदरवाइज़ तव्हां कमेटीज़ में वेंदो, अमेरिका में वेंदो, अहिड़ी पावरफुल कमेटीज़ आहिनि उते पब्लिक में वेंदी आहे, सभु वेंदियूं आहिनि, हर डिपार्टमेंट जी अकाउंटेबिलिटी थींदी आहे। इहो ई तरीक़ेकार आहे जंहिंसां थी सघे थी, छो त माण्हू बि तॾहिं अकाउंटेबिलिटी कंदा जॾहिं जेको आहे उन्हनि जो जेको इदारो आहे जेको माण्हू चूंडनि था उहो इन्हनि डिपार्टमेंट्स जी अकाउंटेबिलिटी कंदो थ्रू इफेक्टिव कमेटीज़ ऐं उहे जेको आहे सो मीडिया में या पब्लिक व्यू में मुकमिल तौर ते हूंदा। अहिड़े नमूने सां जेका आइन ते जेको अमल थियणो आहे त डेवल्यूशन जेका आहे जेकी फेडरल गवर्नमेंट में जेको आहे सो अनकॉन्स्टिट्यूशनली एतिरा इदारा आहिनि, एतिरी मिनिस्ट्रीज़ आहिनि, उनखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। असांखे ज़रूरत ई न आहे। इन पाकिस्तान खे हलाइण लाइ हींअर जेको आहे सो पाकिस्तान में रेवोल्यूशन आणण लाइ फेडरल गवर्नमेंट खे फौरी तौर ते पंहिंजो जेको एक्सपेंडिचर आहे 7000 अरब मां अपार्ट फ्रॉम डिफेंस एंड डेट सर्विसिंग उहो जेको आहे सो 3 खां 2000 अरबनि ताईं आणणु घुरिजे ऐं NFC बि उन जी रोशनी में ॾिनो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इन ते कंदी रही आहे, असीं तकरीरूं कंदा रहिया आहियूं सेनेट में। असीं जेको आहे इन मसइलनि खे NFC हुजे या 18th अमेंडमेंट असां उथारींदा रहिया आहियूं ऐं ज़ाहिर असांजा 75 मेंबर्स आहिनि ऐं बजट जॾहिं पास थिए थी त ज़ाहिर आहे बजट खे पास करिणो आहे, गवर्नमेंट बि हलाइणी आहे, इलाही इशूज़ हूंदा आहिनि पर असीं समीर साहब इहे बि ख़बरूं गरम हूं त आबादी जो ॼाण जेको मेन हुजे थो जॾहिं असीं ही जेॾी विर्छ थिए थी उनखे ख़तमु करण ते गौर थिए पियो।
उहो आबादी जो इहो आहे त आबादी असांजी एतिरी वधंदी पई वञे जो इंडिया पंहिंजो जेको आहे सो या ॿियनि मुल्कनि में अमेरिका जेको आहे सो पंहिंजी आबादी हिकिड़ी पॉइंट ते फ्रीज़ करे छॾी आहे, उन जे बुनियाद ते जेको आहे सो को बि डिसीजन न वरितो वेंदो आहे। त इहो जेको आहे असीं इहो चयो त जेको पॉपुलेशन जेका वधे थी, तव्हां NFC ते जेकॾहिं पॉपुलेशन ते कंदव NFC त उन सां सभु सूबा इहो चवंदा मुंहिंजी पॉपुलेशन घणी आहे, उहो चवंदा मुंहिंजी पॉपुलेशन घणी आहे, उन सां सेंसस में तव्हां ॾिसो केॾी धांधली थी सिंध जे हवाले सां। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां आबादीअ खे फ्रीज़ करे छॾींदव, इलाही मुल्कनि में फ्रीज़ थियल आहे ऐं उनखां पोइ आबादी जे बुनियाद ते डिसीजन न वठंदव, पर तव्हां रिकवरी जीअं थिए थी NFC में कंहिं सूबे जो केतिरो पार्ट आहे उन जे बुनियाद ते वठंदव या ॿिया फैक्टर्स बि जेको आहे सो इंक्लूड कया वेंदा आहिनि उहे कंदव, त उन सां वधीक बहितर जेको आहे सो फेडरेशन खे हलाए सघिजे थो। ईअं त आबादी एतिरी वधी वई आहे जो तव्हां हाउ यू कैन फीड पीपल पाकिस्तान में ज़मीर साहब सभु सूबा राज़ी थींदा, ख़ासि करे पंजाब, छाकाणि त पंजाब वरी आबादी वारो सूबो आहे ऐं मालियाती विर्छ में हमेशह या ॻाल्हि बि थींदी रही आहे त पंजाब खे वधीक हिसो मिलंदो थो रहे इन बुनियाद ते। न, इहो मुतालबो जेको आहे सो मुंहिंजे ख्याल में अहसन इक़बाल बि इन ते जेको फेडरल मिनिस्टर आहे इहो चयो त पॉपुलेशन खे फ्रीज़ करणु घुरिजे ऐं जेको उनजो मापो आहे ज़ाहिर आहे उनजो पंहिंजो तलक जेको आहे सेंट्रल पंजाब सां आहे। ज़ाहिर आहे उन वटां माज़ी में जेको आहे पंजाब वटां इहा रेजिस्टेंस ईंदी रही आहे, पर हींअर जेको आहे सो जेका थिंकिंग आहे फेडरल गवर्नमेंट में या ॿियनि इदारनि में उहा इहा ई आहे त जेसिताईं असीं पॉपुलेशन खे फ्रीज़ न कंदासीं इन लेवल ते, तेसिताईं जेकॾहिं पाकिस्तान जी पॉपुलेशन इन तेज़ीअ सां वधे थी त तव्हां वटि रिसोर्सिस ई न आहिनि, त तव्हां कीअं जेको आहे सो माण्हुनि खे ख़ुशहाल करे सघंदव जे एॾे जेको आहे स्पीड सां पॉपुलेशन जेका वधे थी। त सूबा जेको आहे सो सूबनि खे कोई इंसेंटिव ई न आहिनि त पॉपुलेशन घटाइनि। NFC तव्हां कंदव त NFC जा पैसा जेको आहे सो डिस्ट्रीब्यूशन पॉपुलेशन बुनियाद ते थींदा, हर को सूबो चवंदो मुंहिंजी पॉपुलेशन एतिरी आहे, उहो आर्टिफिशियल बि फिगर्स ईंदा आहिनि ऐं ईंदा रहिया आहिनि ॿियनि सूबनि खां ऐं नंढनि सूबनि जी जेका पॉपुलेशन आहे उहा घटि बि रही आहे या उन में जेको आहे सो इलाही रिगिंग थींदी रही आहे। त मुंहिंजे ख़्याल में पॉपुलेशन जो जेको इशू आहे उहो तमामु सेंसिटिव आहे ऐं हींअर उन ते वॾी थिंकिंग आहे पॉलिटिकल पार्टीज़ में बि ऐं फेडरल गवर्नमेंट में बि। मां ज़रूरु चवंदुसि त फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां इहो आयो आहे त पॉपुलेशन खे असां फ्रीज़ करणु घुरिजे। बाक़ी जेका फेडरल गवर्नमेंट जो एक्सपेंडिचर आहे 7000 अरब जो, उहो मुल्क जो मेन इशू आहे त 7000 मां तव्हां फौरी तौर ते 3000 ताईं आणियो, 4000 बचायो, मुल्क हली सघे थो बिल्कुलु आसानी सां। प्राइसिस कम हेठि थी सघनि थियूं, इलाही प्राइसिस हेठि वञी सघनि थियूं ऐं आवाम खे फौरी तौर ते रिलीफ मिली सघे थो। इहो इन में के बि रहिया न आहिनि, ऐं बिल्कुलु इन सां सहमत आहियां। जी एजाज साहब, फाइनल कमेंट अवांजो। जी बिल्कुलु, ज़मीर साहब जेके ॻाल्हियूं हाणे कयूं उन्हनि ते नियत सां अमल करण जी ज़रूरत आहे ऐं हिकिड़ी स्ट्रेटजी जी ज़रूरत आहे। तव्हां IMF जे फरमाइश ते या उहे जॾहिं लठ था खणनि तॾहिं गवर्नमेंट हिते कुझु न कुझु करे थी, उहा जेका अप्रोच आहे उनखे तव्हांखे मटाइणो पवंदो ऐं जेके पाकिस्तान जूं ज़रूरतूं आहिनि, फौरी ज़रूरतूं आहिनि, उन्हनि शयुनि मुताबिक़ जेको आहे तव्हांखे मामला हल करणा पवंदा। हरूभरू जेका इहा अप्रोच रही आहे 78 सालनि खां वठी अॼु ॾींहं ताईं तव्हां ॾिसो न, तव्हां पब्लिक खे ॾिनो छा आहे? न पाणी, न गैस, न बिजली, न तेल, हर शइ महांगी, हर शइ जेको आहे त खोट में आहे। ॿारहड़नि में तव्हां वञो, असांजो ॻोठ आहे घोटकीअ में, उतां तारा लाहे विया आहिनि बिजली वारा ऐं बिल अचनि था पिया अञा ताईं। त इहे अहिड़ा इशूज़ जेके आहिनि उन्हनि खे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। जीअं ज़मीर साहब ॻाल्हि कई त भई डिस्कोर्स खे तव्हां सूबनि जे हवाले कयो ऐं पोइ सूबा ॼाणनि वञी डिस्कोर्स ॼाणनि, बजाए हिन जे तव्हां उन्हनि जा बि वरी हुन खां पैसा वसूल कयो ऐं निजकारी करे ऐं उन में तव्हां जेको आहे इहे शयूं कयो, त इहा अप्रोच ई ग़लति आहे बुनियादी तौर ते। त मां सम्झां थो त उहा नियत घटि थी लॻे, विल बि घटि थी लॻे ऐं शयूं एतिरो जल्दी मूंखे ठीकु थींदे नज़र बि कोन थियूं अचनि। एजाज साहब वरी महिरबानी वांजी, ज़मीर घुमरो साहब वांजी बि वरी महिरबानी। नाज़रीन कुझु देरि लाइ नसीर महमूद साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक खां आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।